जो सीनियर सहाफ़ी पीपी जो जूनो जियालो शायर नुआ ख़ान ज़ुल्फ़कार ज़मीर मंगी साह जी तकलीफ़ गणती जोगी हालत में शिकारपुर सिविल अस्पताल खां ओझा अस्पताल कराची मुंतकिल। हिन वक़्तु हू ओझा अस्पताल कराची जे चेस्ट वार्ड जे ICU में ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे। इन ॾिस में पीपी जी आला क़ियादत इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि दोस्तनि अज़ीज़नि मुख़ैर हज़रात खे मदद ऐं दुआ जी अपील कजे थी। ॿिए पासे बीमार सहाफ़ी जे घर में घरबाती फाका कशी ते मजबूर आहिनि। बीमार सहाफ़ी इलाज घर जे किराए राशन लाइ कंहिं मसीहा जे मदद जो मुंतज़िर आहे। इन ॾिस में मदद लाइ मोबिकेश नंबर 0309 1359 300 ते राब्तो या मदद करे सघिजे थी।